सालार उनखे हैंडओवर कयो। सलीम सालार जो कमु स्टार्ट कयो। जॾहिं सलीम उनखे कम खे हलायो, असां स्टार्टिंग कईसीं जान मोहन ॻोठ खां, ताकी उते असांजो जेको वॾो पाणी जी लाइन आहे पंहिंजो KD4 खां असां उनजी लाइन कईसीं। उहा लाइन मुख़्तलिफ़ ॻोठनि खां थींदी आहे, असांजे ॻोठनि ताईं पहुचणी हुई, जटीकान ॻोठ, पिलस में आंगणी हुई, मोरन केसाणी ॻोठ ताईं। जॾहिं असां मेन लाइन जी गगर ताईं खणी आयासीं, उन खां पोइ छा कयो त हल्दे हल्दे कमु सॼो सलीम जे हवाले हुयो। अचानक जेको असांजो बलदियाती निज़ाम बणिजी वियो, बलदियाती असांजा नुमाइंदा चूंडिजी आया ऐं आउं UC जो सदर मुंतख़ब थी वियुसि। उन खां पोइ जेको आहे सो चेयरमैन असां अब्दुल सत्तार जोकियो, अब्दुल वाहिद। इनखे इमदाद सोलंकी थ्रू असांजो इंजीनियर जेको इमदाद सोलंकी हो मॉनिटरिंग जेका करे रहियो उहो मथां उहो इमदाद सोलंकी करे रहियो ऐं साजिद जो ख़िताबु करे रहिया आहिनि। ऐं जॾहिं सलीम असां शुरू खां स्टार्टिंग में रोंदा रहंदासीं, पिटंदा रहंदासीं, भई असांजो कमु केतिरो आहे, केसि ताईं हलंदो, छा हलंदो, छा न हलंदो, असांखे का बि मुकमल ब्रीफ कोन थी ॾिनी हुई। उन खां पोइ उन कम खे हुन केसि ताईं पहुचायो, उहो बि सॼो कमु अवां जे अॻियां आहे। हुनजे अंदरि पोयां जान मोहम्मद ॻोठ खां स्कीम असांजी निकिती, जंहिंमें जान मोहम्मद ॻोठ, पीर बख्श ॻोठ, लियार ॻोठ, महमूद ॻोठ, हमर ॻोठ, चंडू ॻोठ, मीर खान ॻोठ, बंबो ॻोठ, इहे जेके असांजी साइड लाइनियूं आहियूं, जेके डायरेक्ट ग्रेविटी ते बग़ैर मोटर जे उन जो पाणी जेको आहे सो उन्हनि ॻोठनि अंदरि डिस्ट्रीब्यूट लाइनूं थी वियूं ऐं मेन लाइन बि उस ताईं असांजी लाइन मेन लाइन थी पार्किंग रोड ते बि रही। उन खां पोइ वरी ॿियो जेको असांजो साइड हो, ॿियो जेको पोजीशन असांजो सेकेंड, उहो वरी हुन पासे हो, छो त वरी मोटर बग़ैर उनजे मोटर जे पाणी न थियो हुयो। हुन ते PMT लॻणी पंपरूम ते, पंपरूम वञणा, उहो जेको लाइन हुई उहा असांजी वञी रही हुई पंहिंजो अलाह तो करे पंहिंजो हाजी नाथो ॻोठ, हाजी नाथे ॻोठ खां पोइ जेको आहे जुमा ॻोठ, दातू ॻोठ, रोदीन ॻोठ, हनीफ ॻोठ, आचा सालार ॻोठ, सॉरी पंहिंजो हासिल सालार ॻोठ, दोदो कबीर ॻोठ, इन्हनि ॻोठनि में हलाइण असांजी वञणी जेका मोटर जे ज़रिए उन वञणी। हवाले थियो उन फाइल वग़ैरह घुरायूं, कंहिंजे हवाले बग़ैर अब्दुल सत्तार जे हवाले थियो कमु। अब्दुल सत्तार खां मूं मौक़ो पुछा कई, बारोबाद कई, बाबा तूं लाइन काॾे कई, त हुन चयो भाउ मुंहिंजे ॻोठ जो बि टेंडर थियलो 15,000 फुट जो, जेको मूं बताई 15,000 फुट आहे, जेके मूं आचार ॻोठ, ईसम ॻोठ, फिल्टर प्लांट ते मूं पंहिंजी स्कीम खणी पंहिंजो टेंडर हुन करायो आहे, मूं हिते लाइन कोन कई आहे। जंहिंजे मौक़िफ़ ते आउं हुन सां इन खां त सहमत नथो करियां, बिल्कुलु क्लियर नथो कयां। मसइलो बराबरि चवण जो मक़सदु इहो, उहे 15,000 फुट इन स्कीम जा हुआ, उहे गॾियल स्कीम, छो त इहा स्कीम आचार ॻोठ जी बि हुई, इहा ॻोठ पिपरी जी बि हुई, इहा गगर जे सभु ॻोठनि जी 38 ॻोठनि जी न हुई, इहा धाबे जी आचार सालार ॻोठ जी बि हुई, इहा अलाह ताला करे पंहिंजो हिन में जेको आहे सो जेको ओरिया जेके ॿिया जोखे ॻोठनि, दीनार ॻोठ आहे, सिद्धी ॻोठ आहे, एतिरो हाशिम जोखियो ॻोठ आहे, इहा सॼी स्कीम मुकमल 38 ॻोठ उहो टोटल शामिल हुआ। उन खां पोइ सत्तार जेको कमु करायो, सत्तार जेको करायो, उन में सत्तार जेको मेन कमु हितां खां कराई, जेको हुन खां पंहिंजे जेको गगर जी पंहिंजो जेको ज़ीरो पाणी ते जेका पाकनेट असांजी जेका पंपिंग स्टेशन वग़ैरह, हितां खां मेन लाइन खणी ईअं सुमार जोके ॻोठ ताईं हुन पहुचाई, उहा हुनजे वक़्त में थी आहे। उन खां बक़ाया हू जेको असां खां सवाल कयोसीं त भई पोइ हू जेको कमु आहे उहो कहिड़ा कयो, जेका असांजी